वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह व कुन्तुम अम्वाता फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। से तो वे ही विञाया जे कतण संदादी ऐट आडो न आई भूरी भूरी सी कंध खणंदी की उते अगण अजी बनजे। जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जा है तमाशा नहीं है। दरूद शरीफ बुलंद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मअलूमिन लक दाइमन अबदा। दरूद शरीफ पढ़ण वारा थोड़ो थोड़ो करीब थी अचो। थी सके तो ये आखिरी मजलिस हुजे जलसे जी या असांजी ज़िंदगी जी। थोड़ा थोड़ा करीब थी अचो, समूरे वेझा थी अचो, अॻिते वधी अचो। झट कुरान शरीफ समझो। दोस्तों, मां हिकड़ी आयत सूरतुल बकरा मां तिलावत कई आहे ऐं कम जी आयत आहे। हूं त सॼो कुरान शरीफ कम जो आहे, पर कन कन आयतन में तमाम घणी हिदायत जो सामान समायल आहे। ही भी तमाम वॾी आयत आहे। इन आयत में जिंदगी ऐं मौत जी कैफियत समझाई वई आहे। तो तव्हां कौन हुयो? 100 साल अग में तव्हां हुयो न हुया? वरी 100 साल खां पोइ हूंदव न हूंदव? माना न पहिरियों हुयासीं न बाद में रहंदासीं। विच में थोड़ी जिंदगी मिली आहे, या बे जी आ, तू असांजी न आहे। उन जो मां मिसाल सादो दींदो आहियां। नलके खां गिलास पाणीअ जो भरे रखो, उन में हथ विझो, तव्हांखे थधो लॻंदो। पर इन गिलास पाणीअ जे खे चाढ़ियऊं बाहि जे मथां त एतिरो गरम थी वेंदो जो जिस्म ते हारजे त साड़े विझंदो। एॾो गरम थी वेंदो। पर थोड़ी देर छॾे ॾियोसि त वरी साॻी हालत ते वेंदो। जीअं पहिरियों हुयो तीअं पोयों थी वियो। विच में गर्मी इन जी पंहिंजी त न हुई, इन खे बाहि गरम कयो, पंहिंजी गर्मी। इन के विच में बी शय गरम कयो,
त तू असां भी अग में कोन से बाद में भी न रहंदा से विच में जेको वजूद मिलियो आ यो असां जो त ना है कहीं बे दिनो आ जे पानी में गर्मी बाहि दिनी ये असां तो के वजूद देण वारो उहो आ जेको हर वक्त मौजूद आ जेको हर वक्त तो माना असां जी पांजी शय ना है असां जी पांजी शय न हुजण पेरियों भी न होया से बाद में भी न रहंदा विच में जेको वजूद मिलियो वो उन मौजूद खां वजूद मिलियो जेको हर वक्त मौजूद उन खां वजूद मिलियो या हकीकत कुरान शरीफ जे हिन आयत में समझाई हुई या अल्लामा इब्न कय्यम रहमतुल्लाह अलैह जिंदगी जा तौर तरीका 5 बुधाया घना गंड बदो वेड़े दिमाग में सांभे रखो जिंदगी हिन ज़ाहिरी वजूद सा रूह जो ताल्लुक 5 तरहन सा आहे 5 किस्मन जो ताल्लुक एकड़ो ताल्लुक आहे माओ जे पेट में बार में जदे साफ पंदो आहे 3 महीने का पोए मूवमेंट कंदो आ अंदर घुमंदो आ फिरंदो आ मायूं महसूस कंदियूं त बार अंदर घुमे तो चोरे तो पर इन वक्त में उन जी जिंदगी माओ जे सहारे आ पान मुस्तकिल ना है दुन में नाड़ो लगल आ वो नाड़ो माओ जे रहम में चिंबड़ेल आ उन्हीं मजा उनके खून मिले तो वधंदो तो वने खाए भी उतों तो पिए भी उतों सजो कुछ उनके मिले पर हितों वाली जिंदगी जो कानून उते ना उते केड़ो कानून आ वात खां न खाईंदो हेठों पाखानो न कंदो गाल समझो था हेठों पाखानो न कंदो वात मां कासे खाईंदो कोन पर जीअरो आहे जिंदा आहे घुमे फिरे तो उन जे वधण जो कानून है दुनिया वारे अंदाज जो ना है उन जो कानून रहन सहन जो पंहिंजे अंदाज जो आ न वात का खाईंदो न हेठों पेशाबा एक ताल्लुक इहो आ बियो ताल्लुक जने बाहर इंदो हाने इते जिंदगी जा 2 हिस्सा ठहन था एकड़ो जाग जो एकड़ो निंद्र जो अल्लाह ताला रात डी ठाया हिन जे लाए रात आराम जी भी आहे डी कम जो आहे जागण जो आ हाने हिते जिंदगी जो कानून बियो आ इते वात सा खाईंदो हेठों पेशाब पाखानो कंदो घुमंदो फिरंदो कहीं शइ के ज़ाहिरी हथन सा पकड़ींदो अखिन सा दिसंदो कनन सा बुधंदो पर बियो हिस्सो जेको निंद्र वारो आ उन में भी कम हलंदो आ खाईंदो आ पींदो आ निंद्र में मानू को चुप थोड़े हुंदो आ घुमंदो फिरंदो आ एकड़ो अमराज चए पियो मां मदीनो ॾिसी आयो निंद्र वारी जिंदगी अजीब आहे पुराणन सा भी मिली सको था नबी साईं सा भी मिली सको था निंद्र में खोड़ मानुन की ज़ियारत थे थी हुजूर जन जी हुजूर जन पान फरमायो मन रानी फकत रा अल हक जे मुखे निंद्र में दिठो उन हक दिठो सच दिठो
नबी साईं जी निंड में दिसण इया गलत न थींदी। बाकी कदे कदे के मानो के अच्छी दाढ़ी सा नजर तो अचे नबी साईं तो एकड़ो चन पे सोनो करीम जन्ना अच्छी दाढ़ी, हालांकि नबी साईं जी अच्छी दाढ़ी तो थी कोने। 16-17 वार होया नबी साईं के, उहे भी हेठों होया खादीअ जे, बीबी साइण गणिया। बाकी दाढ़ी कारी सोने जी। हाने हिन जो डिठो अच्छी दाढ़ी सा नबी साईं के यो किए सचो थे, चे तो यो हिन जी ऐनक खराबी डिठई वाकई नबी साईं के, पर शीशो गाढ़ो हुजे तो सजो जहान गाढ़ो नजर दो, शीशो साओ हुजे तो सजो जहान। तो हिन जे गुनाहन जो को असर होंदो, शीशो हिन जे दिसण वारो साफ ना है। इस्तगफार करे तो साफ नजर दो, थोड़ी तब्दीली नजर आई तो ये हिन जे शीशे की खराबी है। नबी साईं जी ज़ियारत में कोई शक नहीं। निंड वारी जिंदगी वह बे नमूने जी है, हिन वांगुर ना है। गाल समझो थोड़ी तो निंड में मानू चाहे तो मां मानी भी खाया थो, पर बाहरों तो मानी तव्हां के नजर दी को भले निंड पे खोंगरा थो ना, चए तो मां मानी खाया। मां मदीने में चक्कर दई आयो आया, वोट के जे बाजार में मां के धिका पिया दे, इसे तो निंड में निंड तो थींदी है, सब कुछ अमल हलंदो आ निंड में, पर बाहरे मानू के कोई पतो न पवंदो। ते मानी खाए तो कोटिया घुमण वयो आ, मदीने शरीफ वयो आ, या हिते पयो आ, या बाहरे के खबर, वो तो चंदो हिते सुतो पियो आ बस। पर वो सब कुछ दिसे तो, खाए तो, पिए तो, घूमे तो, फिरे तो। या भी जिंदगी जो एकड़ो तरीको आ, इन तरीके के ज़हन में रखो तो कब्र जी तरीको जिंदगी जो समझ में इंदो। मोयल मानू तवां जे अॻियों पियो हूंदो, तवां के न अज़ाब नजर दो न सवाब। चुप कहीं पियो आ, हे तो मानू हरूभरू टिजंदा आहिनि, ॿ टे ॼणा जागंदा आहिनि, मतां उथे मुर्दो उथंदो ॿुथंदो कोन हाणे, पर भव चढ़ंदो आहे माण्हुनि खे। मोयल माण्हूअ खां भव चढ़ंदो, अॻे साॻियो ई अबो सुतो पियो हो तो भव कोन पियो थिएसि, हाणे मरी विया तो जे ॿिए खे यार ॿियो बि वेह मां सां, मां अकेलो न वेही सघी, भव तो चढ़े। हालांकि कुछ भी ना, ॿाहिरों वो तोखे ईअं ई सुतल नज़र ईंदो जीअं निंड वारो। हदीस में इंदो आ, अन्नौम उख्तुल मौत, निंड मौत जी भेण आहे। ये भी नंढड़ी भेण थस, निंड भी भेण। ओ मौत जी एतराज कंदा आहिनि से काफ़िर काथे आज़ाब, बैनहुमा बरज़खुन, इन्हनि जे विच में पर्दो ऐं आड़ आहे। उहा जेकॾहिं सब खे नज़र अचे त माण्हू त मुसलमान थी पवनि, कोई बेदीन न रहे, कोई लोफर न रहे, यारे अज़ाब मां पाण ॾिसां तो पियो फैलाणे के थे तो। हुजूर जन पाण फरमायो त निंड अजीब शय आहे, ऐं हुजूर जन फरमायो निंड में ख्वाब नबूवत जो 46 हिस्सो आहे। जो तो हाणे नबी तो नहीं दो आखिर में, नबी साईं गुजरी विया, बस आखिरी नबी थिया। हाणे असांजे रसूल जे लाइ उन जी रिसालत जो सिज लहण वारो ही नाही, हर वक्त यो सिज हूंदो। जो उन जो ही कुरान शरीफ मौजूद आहे न, त नबूवत मौजूद आहे।
बेन जा मौजज़ा कोनन त नबूवतूं भी उन्हनि जूं कोनन। मूसा के लठ हुई उहा लठ हाणे कोन्हे। ईसा अलैहिस्सलाम के दम हुयो पाण सां खणी वियो, हाणे उहो दम हिते कोन्हे। दाऊद अलैहिस्सलाम अलन्ना लहुल हदीद, लोहो उन जे हथ ते नरम थींदो, केॾो बि थुलो लोहो हुजे मेण थी वञे। वो भी दाऊद हलियो वियो त दाऊद अलैहिस्सलाम सां मौजज़ो भी हलियो वियो। सालेह अलैहिस्सलाम जी ॾाची जेका पत्थर मां निकती उहा भी कोन्हे। उहे अॻियां नबी हलिया विया, उन्हनि जा मौजज़ा भी हलिया विया। असांजे सोने करीम जन खे ही कलामुल्लाह मौजज़े में वॾो मिलियो। जो जेतिरे ताईं कलामुल्लाह आहे तेतिरे ताईं रसूलुल्लाह जी रिसालत जो सिज चमकंदो। खत्म ही न थींदो, नबूवत ही खत्म न थींदी, जरूरत ही कोन्हे नबूवत जी ॿिए जी। जो इन मां रोशनी सब खे मिलंदी, जेको भी हिन ॾे रुजू कंदो। त नबी साईं फरमायो हाणे नबूवत न ईंदी कंहिं वटि, पर मुंहिंजे नेकनि सालियनि खे निंड में ख्वाब अॼु भी नज़र ईंदा, अॼु भी उन्हनि खे आसमाननि जा सैर थींदा। माण्हू चवंदा आहिनि नबी साईं जो मेराज इन महीने में थियो, वो मेराज निंड में हुयो या जाग में हुयो? हे साईं जे तो निंड में हुयो। निंड में हुयो त पोइ अबू जहल जहिड़ो करे आ छा? निंड त माण्हू सबको ॾिसंदो आहे, काफ़र बि ॾिसंदो। झगड़ो जहिड़ो यो रायो आहे, साईं वारे गाल वारो कन जो रायो आहे। कन मां मुराद हजरत बीबी आयशा सिद्दीक़ा है रज़ी अल्लाह अन्हा, उन जो ख्याल हो त निंड में। पर असांजे मुहक्किकन लिखियो आहे त निंड में भी आहे, जाग में भी आहे। ईनास चइबो आहे इन खे अरबीअ में। ईनास माना उन खे मानूस कबो आहे। हिकड़ी शइ निंड में तव्हां ॾिसी वियो, पोइ जाग में ॾिसंदव त हरूभरू छिरक न भरींदव। त नबी साईं खे पहिरियों निंड में मेराज कराए, पोइ जाग में वठी विया। निंड भी वॾी शइ आहे। खोड़ ॻाल्हियूं कुरान शरीफ़ में नबियनि जूं निंड्रां ज़िक्र थियल आहिनि। त निंड भी हिकड़ी ज़िंदगी आहे, पर ॿाहिरें माण्हूअ खे महसूस न थींदी। ॿाहिरें चवंदो सुतो पियो आहे, कट ते पियो आहे, खोंगरा आणे थो, का भी ख़बर कोन अथसि। न, वो घुमे थो फिरे थो, सभु शइ थिए थी। हे टे तरीक़ा ज़िंदगीअ जा। चौथों तरीक़ो कब्र जी ज़िंदगी आहे। चौथों तरीक़ो अब हे टे तरीक़ा याद कयो। पेट में, अम्मा जे पेट में जेका ज़िंदगी, उन जे जीअण जो कानून पंहिंजो। जाग जी ज़िंदगी, जाग में जीअण जो कानून पंहिंजो। निंड जी ज़िंदगी, उन जे अखियूं बूटियूं पिन पर ॾिसे थो निंड में। कन कम कोन था कनि, चए थो मां ॿुधां थो फलाणो मूंसां पियो ॻाल्हाए। सम्झो था? खोड़ ॻाल्हियूं निंड जूं। हज़रत ख़ालिद इब्न वलीद रज़ी अल्लाह अन्हु, इब्न क़य्यिम इहो सनद सही सां रिवायत आंदी आहे। हिकिड़ो शहीद जंग में शहीद थी वियो, जिहाद में शहीद थी वियो। उन वटि कीमती तलवार हुई, कीमती ढाल हुई, जंग जो सामान हो उन वटि। कंहिं मुजाहिद ॾिठो त भेण हाणे मुजाहिद त हे शहीद थी वियो, इहो लाहे करे लिकाए रखियईं त जंग में वरी मांखे कमु ॾींदो। ॿुधायईं न हज़रत ख़ालिद इब्न वलीद खे जर्नल उहो, जर्नल खे ख़बर कोन ॾिनई, लिकाए खणी सामान रखी छॾे। हज़रत ख़ालिद इब्न वलीद खे निंड में उहो शहीद जंहिंजो सामान हुन लिकाए छॾियो, ख़ालिद इब्न वलीद खे निंड में थो अचे, चवेस थो पियो त ॿुध बाबा ख़ालिद,
मुते कर्ज आहे ऐं कर्ज माण्हुनि जो हक़ जंहिंखां मां कर्ज वठमि उन जो हक़ आहे न मुते कर्ज माण्हुनि जो हक़ आहे कर्ज शहीद जो भी माफ़ नथो थे मुखे झलियूं बीठा आहिनि जन्नत में कोन था छॾनि ख़ालिद मुंहिंजो कर्ज आहे मुंहिंजे मथां मेहरबानी कर फिलानो हमराह मुंहिंजो सामान खणी वियो थी गाढ़े कपड़े जे हेठां लिकाए रखियो थसी मथों वरी मश्क पानी जी भी रखी थसी यो सामान विकणी करे मुंहिंजो कर्ज ला जेकॾहिं इन सां भी कर्ज न लहे मुंहिंजो त हजरत उमर साईं दे खत लिख त उहो सरकारी खजाने मां मुजाहिद जो कर्ज अदा करे हजरत खालिद इब्न वलीद खे जाग थी सिधो हले वियो ॻोल्हींदो अड़े ॻाढ़ो कपिड़ो पियो आहे वाके हेठि खॾो आहे मथों कपिड़ा पिया त मथों मश्क पई अथसि सिपाही खे जहिड़े परे कयो हेठि आहे अंदरि अड़े तलवार भी पई आहे साॻो ढाल भी पई आहे उहो लोह जो खौद ऐं उहा गिडी भी पई आहे जंहिंमें तलवार न लॻंदी आहे उहो भी चई हे तूं कीअं लिकायो साईं मां चयो मुजाहिद हिकिड़ो वीचारो शहीद थियो त हाणे सामान भलो हो मां तॾहिं चयो त मां वरी जिहाद में कमु आणी फरमाउं न इहा उन जी मुजाहिद जी मिल्कियत आहे पैसा जेतिरा चार माण्हू चवंदा तोखे वणे त तूं ख़रीद कर न त ॿिए पासे विकिणंदासीं विकतऊं पुछूं त हिन ते कर्ज कंहिंजो कंहिंजो अचनि त हिननि केतिरो कर्ज आहे हेतिरो ॾिनऊं पर कर्ज न लथो हजरत उमर साईं ॾे हजरत ख़ालिद ख़त लिखियो त महिरबानी कयो साईं असांजे मुजाहिद वीचारो जन्नत में दाख़िला नथी मिलेसि कर्ज जे करे हाणे पैसा त असां जेका हुयसि उहे ॾिनासीं हाणे तव्हां महिरबानी करे अब माण्हुनि जो हक़ माफ़ न थींदो आहे जल्दी ॾाढो ॾुखियो आहे इन करे माण्हुनि खां माफ़ी वठी वठो उन्हनि जो हक़ आहे त माफ़ करायो या उनखे अदा कयो यो माफ़ी न मिलंदी ॾाढो ॾुखी मिलंदी आहे इन जी माफ़ी शहीद जहिड़ी हालत उनखे माफ़ी नथी मिले हजरत उमर साईं ॾे सॼो ख्वाब ॾिठई त साईं ख्वाब ॾिठुमि सचो निकितो ईअं ई हथियार निकिता वरी तव्हां ॾे न्यापो मोकिलियईं हजरत उमर चयो त मूंखे भी राति ख्वाब में उहो ई आयो आहे त मुंहिंजो सोना कर्ज अदा कर त मां जन्नत वञा निंड अजीब शइ आहे बुजुर्गनि लिखियो आहे मोयल माण्हू निंड में अचे त ख्वाब सचो आहे छो त मरीज जंहिं दुनिया में उहो वियो आहे न उते कूड़ आहे ई कोन कूड़ त हिते आहे उन जान में कूड़ आहे ई कोन इन जे करे दोस्तो निंड अजीब शइ आहे अहिड़ा त खोड़ ख्वाब आहिनि खोड़ अच्छा ये मोमिनन के भी ईंदा आहिनि काफ़िरनि के भी ईंदा आहिनि काफ़िर भी ख्वाब ॾिसंदा अजीब अजीब ख्वाब जी ज़िंदगी हिकिड़ी अजीब शइ आहे गणेशो नालो सखर में ट्रेजरी ऑफिसर हुयो पोइ नालो अब्दुल्ला रखियईं मुसलमान थियो उन जी भेण असांजे कंधकोट में वॾे सेठ जी ज़ाल हुई पाण जेकबाद जो पोइ ईंदो पंहिंजी भेण ॾे मिलण भेण हिंदियाणी हुअसि पाण मुसलमान पोइ उन घर उन्हनि हिंदुनि वटि न रहंदो असांजे मदरसे में रहंदो ट्रेजरी ऑफिसर पोइ मां पुछियो मां कीअं मुसलमान थी चए मां साईं BA कयमि जेकबाद में मुंहिंजो पीउ वॾो सेठ हो हिकिड़े ॾींहुं जुमे जी नमाज़ पढ़ण लाइ माण्हू वञनि पिया मां भी बाज़ार मां अचां मां त हिंदू हुउसि गणेशो नालो मुंहिंजो मौली साहब तकरीर में पियो चवे त रब खां दुआ घुरो त रब हिदायत कर सही रस्तो ॾेखार
पोइ कदे रस्तो तोखे सही मिली वियो त वाह वाह जो न मिलियो त क़यामत ॾींहुं तूं चवंदे रब मां घुरियो पर तूं न ॾिनो। ईअं कंहिं मौलवी तकरीर कई, हिन चयो यार मुंहिंजे दिलि में बि आयो त मां बि घुरां, पोइ मिलियो मिलियो न मिलियो त बसि हिंदू त आहियां। मां साईं चई यकी घर ताईं दुआ घुरंदो हुयुसि त रब तूं सभिनी जो रब आहीं, हिंदू मुसलमाननि जो रब आहीं, महिरबानी कर मूंखे बि सही रस्तो ॾेखार, मूंखे बि उन पासे वठी हल। ईअं चवंदो चवंदो मूंखे वरी ॻाल्हि विसरी वई, वरी मानी मानी खाधमि घर में, सुम्ही पियुमि, ॾिसां त हुज़ूर जन अची विया। नूरानी चेहरो सोनो करीम जन मुंहिंजे अॻियों मुंहिंजो हथ वठी मोहम्मद शाह इमरोटी हुयो न जीरो इमरोट शरीफ में, उन जे हथ में ॾिनई त पुट तूं हाणे हिन जो बच्चो आहीं, निंड में ॾिसां बस साईं मूंखे जाग थी, निंड न पई अचे, अखियुनि मां ॻोड़ा वहनि पिया पंहिंजो पाण, रोण वेठो। सुबह जो सवेर जुमे जो ॾींहुं हो, मां छंछर जी ॾींहुं, जुमे जो ॾींहुं त गुज़री वियो, छंछर जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं मां अबे खे चयो त मां फिल्म ॾिसण वेंदुसि, सखर वागे वॾियूं फिल्माऊं सिनेमाऊं हूंदियूं, हे त हाणे घर घर में सिनेमा अची वई, हाणे जेको जाथे खोले वेहे जहिड़ी फिल्म पियो ॾिसे, उघाड़ी ॾिसे, नंगी ॾिसे, जहिड़ी बि ॾिसे, घरनि में घिरी आई बुराई। इहो हदीस में बयान थियल आहे त ईअं थींदो, हर घर में नचणी नचंदी बीठी। बहरहाल जे मां छंछर जे ॾींहुं पीउ खां पैसा वरिता, मूंखे 1100 रुपया हुया, 1100 कॾो का ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि हुई। मां सिधो आयुसि इमरोट जो पुछा कंदे, ॾिसां त अल्लाह अकबर उहो ई माण्हू आहे जेको मां निंड में ॾिठो। मां हज़रत खे ख़्वाब ॿुधायो त साईं हुज़ूर जन मूंखे मोकिलियो आहे, मूंखे मुसलमान कयो, चए पोइ तोहर बि कराईंदासीं साईं, पोइ तकलीफ़ थिए मथां मूंखे, मां बि छोकिरो हुजां, चए न न तकलीफ़ न थींदी, इंशाअल्लाह डॉक्टर घुरायूं था, पोइ मुंहिंजो तोहर बि करायो। पोइ मां हिकु राति रहियुसि, ॿी राति रहियुसि, टी राति मां चयोसि हाणे घर ॾे वेंदुसि। पोइ मूंखे चई पुट हाणे वाणिया त तोखे न छॾींदा, तूं त पोइ हाणे ॾुखियो थींदे ॾाढो, तूं हिते रहो, मूं वटि रहो। मां चयो न साईं, मां पंहिंजे ख़्याल सां तव्हां ॾे आयो आहियां, न कोई वठी आयो आहे, न का ॻाल्हि न पंध, मूंखे छॾियो त मां वरी वञा, मां ईअं ई रहंदुसि जीअं तव्हां वटि आहियां। मोटी आयुसि, पीउ खे मां ॿुधायो, मां तोर बि करायो मुसलमान, पीउ जा छिरक निकिरी, मां मुंहिंजे पेरनि ते किरी पई। अबा तोखे इंडिया मोकिले ॾियूं था, 8 लख रुपया उन दौर में ॾियनि पिया त इंडिया में वञी उते कारोबार कर, ते मूंखे ॾियनि पिया पैसा। मुंहिंजो पीउ सेठ हो, गुड़ जो वापारी हो। पोइ चए मां चयो अबा मूंखे कोई वठी त कोन वियो, मूंखे कंहिं बरगलायो बि न आहे, हे रब जे तरफ़ां मुंहिंजी निंड में रहनुमाई थी आहे। मां बाप रहण छॾींदे त तोसां रहंदुसि, न छॾींदे त बसि मां कंहिं मदरसे में वञी सुम्हंदुसि। पढ़ियल त हुयुसि मां, छो अञा पढ़ां पियो, तालीम हले। इहो झगड़ो जो थियो त रड़ियूं थियूं, अम्मा रुनी, भेणा रुनियूं, चिंबड़ी पयूं। पासे में सूबेदार जो घर हो, अबड़ो हो, उहो निकिरी आयो, बाबा छा आहे तव्हांजे घर में, को ॻाल्हि पंध आहे, एॾो भंडणा। त मां वञी चयुसि मां मुसलमान थियो आहियां, मसइलो हे आहे। चए बसि बाबा, उन्हनि खे मुंहिंजे पीउ माउ खे चई तव्हां छॾे ॾियो, हे मुंहिंजो बचो आहे, मूंखे वठी आयो, पंहिंजी धीअ सां मूंखे शादी बि कराई, अॻिते तालीम नौकरी बि मूंखे हुन अबड़े वठी ॾिनी। मां हाणे वॾो ऑफिसर आहियां, 20 ग्रेड जो, अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियां, पर मुंहिंजी रहनुमाई ईअं ख़्वाब जे ज़रिए अल्लाह साईं मूंखे मुसलमान बनायो, माण्हुनि जे ज़रिए कोन। इहो बि हिकिड़ो वॾी ज़िंदगीअ जो हिसो आहे। इहा टीं ज़िंदगी आहे। चौथी ज़िंदगी
कब्र जी जिंदगी आ। हिकड़ी गाल इन विच में ताके बुधाया जेका तिरमिज़ी शरीफ जी रिवायत में लिखियल आ, उलमा के मालूम होंदो त जन्नत वारा असां तवां के दिसन था, असां उन्हनि के हितां दिसी, मसलो यो वडो आ। हिकड़ा शीशा एड़ा हुंदा न कारण में लगल घणो करे बाहरे मानू के अंदर नजर नहीं दो, अंदर के सब नजर, वो ही मसलो थे। एड़ो पर्दो आ को जो उए असां के दिसन था, असां न था छो। हिकड़ी हदीस आ एड़ी तिरमिज़ी शरीफ में सही हदीस आ त हिकड़े हमरा नेक मानू असां ज़ाल पांजी झगड़ो थी करे, हुजूर जन फरमायो ज़ाल पांजी नाक के मायूं मुड़सन सां हरूभरू झगड़ो कंदियूं, मुड़स के शरीफ हुंदा धड़को भी न देन। पोइ जॾहिं नाहक हुआ झगड़ो थी करे पांजे मुड़स सां, हुजूर फरमायो मथा उन जी हूर थी चवे, उन मुड़स जी हूर मथों थी चवे त चरी तू विढ़ेस थी पई, मां ॾिसां थी तू विढ़े थी पई, जन्नती मुड़स सां तू विढ़े थी पई, हे त तो वट 2-3 ॾींहं हे मूं वटि अचण वारो आ, हे तो जो न थींदो, हे त मुंहिंजो थींदो। माना उहा ॾिसे थी तॾहिं त चवेस थी न, हितां मालूम थे तो उहे ॾिसनि था, हिन जो झगड़ो भी ॿुधनि था त छा थे तो। बहरहाल कब्र जी जिंदगी में हिकिड़ो बरज़ख आ, इनखे बरज़ख जो आलम चइबो आ। बरज़ख लफ्ज़ जी माना आहे पर्दे जो जहान। एड़ो पर्दो आ जो असां के खबर नथी पवे, बाक़ी थी सके तो उहे भी ॾिसंदा हुजनि त छा थे तो। ये भी इम्कान थी सके तो पर साफ ना। बहरहाल कब्र जी जिंदगी अजीब जिंदगी आ। हुजूर जन गॾ जे मथा पिया वञनि, खच्चर टाइप गॾ। हुजूर जन जो यगफूर नालो हुस, एडो सियाणो हो जो नबी साईं मोकलींदो हुस त साहबन के घरों वठी भी ईंदो। हदीस पाक में ईंदो आ त उन के हुजूर जन फरमाया फलाणे के वठी आ, वो हलियो वेंदो, उन जे घर जे दरवाजे ते मुंहुं हणंदो। उन साहब निके अरे तो हुजूर जो गॾो कीअं आयो, रसो ॿधी हुजूर वटि खणी ईंदो। साईं तव्हां जो गॾो मुंहिंजे घर फरमाओ, मां हिन खे मोकिलियो तोजे वठण लाइ, हे तोॾे आयो ईअं न आहे, तोखे वठण आयो हो जो तूं पहुचायो सची। चवनि था एॾो अजीब मामलो आहे उन जी ज़िंदगीअ जो। अल्लामा सयूती लिखियो आहे त हुजूर सां एॾो प्यार हुअसि जो हुजूर जन बुरको मटाए विया त पाण खे पाण सचें हिकिड़े खूह में बस मरी वियो। त मुंहिंजे पुठीअ ते आख़िरी नबी वेठो आहे, हाणे ॿिए खे हक़ कोन ॾींदुसि, बस हलियो। हुजूर जन उन गॾ ते पिया थे, रस्ते ते 2 कब्रूं हूं, गॾ टपो खाधो। मालूम थे तो जानवरनि खे भी कुछ अज़ाब जूं शयूं नज़र अचनि थियूं। सही हदीस में हुजूर सरवर कायनात फरमायो हुमा युअज़्ज़िबान वमा युअज़्ज़िबान मिन कबीर। फरमाओ ही 2 कब्र वारा अज़ाब में मुब्तला आहिनि, पर वॾी गाल में न, नंढड़े मसले में अज़ाब थियनि थो। हिकिड़ो जंहिंखे माण्हू नंढड़ो समझनि था, मसलो त वॾो आहे। हिकिड़ो पेशाब जे छंडनि खां पाण खे बचाईंदो न हो। पेशाब जा छंडा परवाह न आहे, बस टेड़ा पिया टमनि परवाह न आहे। या बकरिन जे वाण में छंडा पिया लॻनि, सॼो पाचो पुसी वञे, हालांकि उनजो चौथों हिसो माफ़ आहे, पर मोमिन के पाकीज़ा रहणो आ, पाक रहणो आ। जन्नत पाकन जी जाइ आहे, पाकन के मिलंदी। पाक रहो, साफ रहो। यो भी हदीस में इंदो, सही हदीस में हुजूर जन फरमायो जेको बावजू थी निंड कंदो आ,
उन जो रूह निकरी रब जे अर्श जे अॻियां सजदो कंदो आहे। जेकॾहिं का दुआ कबूल करानी हुजे हुजूर जन पान फरमाए बावजू सुम्ही पओ, जे माल पहिरियों अख खुले पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह। यो जुमलो पढ़ी पहुंचो सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर टियों कलमो यो पढ़ी पो जेका दुआ घुरणी हुजे घुरी वठ। बस इन मानू जी दुआ हुजूर फरमायो जरूर कबूल थींदी। सवलो तरीक़ो है सही हदीस में, हदीस बुखारी शरीफ जी सही हदीस में मौजूद। अजे यकीन से ईमान से यो कम कंदो इंशाअल्लाह दुआऊं कबूल। बहरहाल मां पे अर्ज रखियो कबर हुजूर जन फरमाओ बिनी जणन के कबर में अजाब थे तो वडी गाल ना है जैके मानू नंढी पा समझन पर आहे त वडी गाल जो अजाब थे पियो पर मानू न के नंढो पा समझन। केड़ी एक पेशाब खां बचाव न पियो करे पाकीज़ा न पियो रहे उन जे करे अजाब। अब पेशाब लगंदो कपड़न ते त नमाज़ां भी त खत्म थी वेंदियूं तो पो अजाब थियणो आहे। बेनमाज़ियत ते अजाब थियणो आहे त नमाज पढ़ो पाकीज़ा रहो। बे नंबर में बे के चुगली जे करे अजाब थे तो छाजे करे चुगली। मानू चुगली के थोड़ी गाल चुगली जी माना छा है मानू के खबर भी ना है तभी चुगली हणी वेंदा। सही ता के खबर आ ता जी फिलाणो मौलवी गिला पियो करे माके जी बुधाइंदा अब मां गिला पियो कर तोखे बुधाइण जी जरूरत केड़ी आ वो तो परपुट करे पियो तू तो मुखे मोह ते अची चयो न। ये चुगली मारने जी तू मुझे दिल छो तो खराब करे गाल समझो था। चुगली वडो वडो मर्ज आ एक जी गाल हुन के हुन जी गाल हुन दे जेड़ो पैदा थी फितनो पैदा थींदो। इन जे करे दोस्तों निंद्र वारो जहान खां पोए चौथो नंबर जहान कब्र जो आ। कब्र जो वडो जहान उन जहान में अजाब भी आहे सवाब भी आहे। यो अजाबुल कब्र हकुन यो अधा सवाबुल कब्र हकुन यो भी पूरो आ। अजाब थींदो सवाब उन जो सबूत खुद कुरान में आए। मानू चंदा अजाब कब्र जो कुरान में लिखल कोने हालांकि लिखल आ अन्नारु युरज़ून अलैहा गुदुवम व अशिया। कुरान शरीफ में आए फिरौन जे मथा फिरौन आले फिरौन जे मथा सुबह शाम बाह जा सेका था दियूं। जने क़यामत थींदी उदखुलू आल फिरौन अशद्दल अज़ाब पो वडे अजाब में त पो दाखिल कंदा से। हाने सा जे को अजाब थे तो यो कब्र में ऐ सवाबे कब्र भी आहे कुरान शरीफ में। सूरत यासीन में आए एकड़ो मुजाहिद मानू रखणो नबियन सा प्यार एकड़ो ही मुसलमान हो पांजी कौम दे निकरी आयो। सूरत यासीन तवा के याद हुंदी निकरी आयो पांजी कौम के चयो वमाली अला आबुदुल लजी फतरनी मां की न उन रब जी इबादत क्या जे मुखे ठायो आ। तकरीर तो करे तकरीर करे पो अना बस बीठो त मानू चंद्रा अची जो चिंबड़ियस त बेचारे जा कपड़ा लटा फाड़े दसे मथो लता मुका नेठ आंद्रा निकरी पियस शहीद थी। पर हितों अख बूटियई उते जन्नत में अख खोले से खुद कुरान में सूरत यासीन में आ रब साईं सारा गुनाह माफ करे वडी इज्जत जो मकाम जन्नत में देनई। साथो चवे कुरान शरीफ में ये लफ्ज तो चवे कुरान शरीफ में बिमा गफर ली रब्बी या लैत कौमी यालमून
बिमा गफर ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। उते तो चवे यो उतों जो जुमलो थस, कब्र में जुमलो थस, अन बरज़ख जे आलम जो जुमलो थस। अल्लाह से तो फरमाए उते तो चवे काश मुंहिंजी कौम या लैत कौमी यालमून, मुंहिंजी कौम खे ख़बर पवे हा बिमा गफर ली रब्बी, रब मूंखे माफ़ भी करे छॾियो, वजअलनी मिनल मुकरमीन, ऐं मूंखे इज्जत वारनि माण्हुनि मां भी बणाए छॾियो। यो चए तो उते हुजूर जन फरमा बुखारी जी हदीस आ, हुजूर जन फरम नसा हय्या व मय्यता, जिंदगी में भी इन पंहिंजी कौम खे समझायो पर मौत खां पोइ भी पंहिंजी कौम ॾे न्यापो मोकिलियईं। अल्लाह कुरान जे ज़रिए मोकिले छॾे त चइबो मौत खां पोइ ख़त्म थोरी थी तो वञे माण्हू, अज़ाब भी आहे सवाब भी आहे, या पर उते कानून ॿियो आहे। हिते इंसान खे तकलीफ़ पहुचे न त बदन खे तकलीफ़ ॾिबी, मुझे जिस्म के लकुड़ लगंदा तो मुझे रूह के भी तकलीफ थींदी। मुझे गर्मी थे थी मां एसी में हिन जिस्म के विहारींदुसि तो मुझो अंदर भी थोरो थधो थींदो। गाल समझो था न, हिते जिस्म जे ज़रिए अज़ाब सवाब वेंदो आ रूह ताईं, पर कब्र जी जिंदगी में वरी मामलो उल्टो थी वेंदो आ, रूह जे ज़रिए जिस्म जे ज़रे ज़रे ते अज़ाब सवाब पहुचंदो आ। जाते भी हुजे हेरे बुधो एकड़े हमरा के शींह खाई वियो, उनजी क़बर काथे आ? सजा हदा भी रड़के वियुसि, ॿ टे शींह गॾिजी करे खाई हलिया, सॼो माण्हू ख़तम। हाणे जी क़बर काथे आ? क़बर तो कोन्हे, पर चए थो मादो फना न थींदो आ, मादो ख़त्म। या तव्हांखे ख़बर कोन्हे मटेरियलिज्म वारनि खां पुछा कयो जेके छड़ो मटेरियल मटेरियल, ये मटेरियल ख़त्म थींदो माण्हूअ जे पावर में ही ना है। ॾिसो इन रुमाल खे मां बाहि ॾियां त छा थी वेंदो? केरी थी वेंदी न, खाक थी वेंदी न, पर खाक भी तो कुछ मादो आहे न अगे रुमाल जी शक्ल में, हाणे ख़त्म न कंदे वध वध बिखेरींदे। अल्लाह साईं तो फरमाए ला याज़ुबु अन्हु मिस्काल ज़र्रा, ओ दुनिया वारो मुझे नजरन में कोई मामूली ज़रो भी लिकी न थो वने, मुझे इल्म में पयो आहे त हे शींह जे जिस्म जो ज़रो आहे, माण्हूअ जे जिस्म जो ज़रो। उते ज़रा पिया हज़रत अली साईं खां हिकिड़े यहूदी पुछो त मरी करे वरी जीअरा थींदासे? हज़रत अली फरमा हा, मुझो अकीदो इहो आहे, माण्हूअ खे शींह खाई, ॿुधो अली थो चवे, माण्हूअ खे शींह खाई वञे, शींह बीमार थी पाणीअ जे घाट ते अचे, उते पानी पींदे पींदे किरी पवे, उन शींह खे नंढड़ियूं मच्छूं खाई वञनि, वरी नंढड़ियुनि मच्छियुनि खे वॾियूं मच्छूं खाई वञनि, वरी पानी सुकी वञे, मच्छूं भी सुकी वञनि, मच्छियुनि जे गोश्त खे कीड़ा मकोड़ा खाई वञनि, ख़त्म थी वञे तो जे निगाह में। पर मुझो मां अलीअ जो ईमान आहे त रब वटि सभिनी जा ज़रा जुदा जुदा मालूम पिया आहिनि, त हे शींह जा जुदा, हे माण्हूअ जा जुदा, हे मच्छियुनि जा जुदा, हे जीतन जा जुदा। रब वॾी एॾो कादिर आहे, भला कादिरीन अला अन नुसव्विय बनाना, अल्लाह एॾो कादिर आहे जो तुझे आंगरनि जा निशान ऐं पोरा भी साॻा ठाहींदो। ॾिसो कुरान में ये लफ़्ज़ चए त तव्हांजे आंगरनि जा पोरा भी हे निशान, चोटियूं भी साॻियूं। इहो छो चई चोटियूं साॻियूं ठहंदो? जो चोटीअ में फिंगर प्रिंट आहिनि, ये आंगरनि जा प्रिंट जेके आहिनि असां ये सभिनी जा जुदा जुदा आहिनि। अरबे लखे जेतिरा भी इंसान दुनिया में आहिनि सभिनी जा ये निशानात जुदा जुदा आहिनि।
अल्लाह से कुरान में यो जुमलो चो मां एडो कादिर आया जो सागे नमूने तुझे आंगरन जी चोटियों भी इए ही ठाई गुम कोन तो थी वने विचड़ी कोन तो वने तू असा जे ला विचड़ी वयो पर अल्लाह वट विचड़ल हो चंदा त अकबर बादशाह चयो पांजे नौ रत्नन के मुस्ती थी ना मुस्ती मुस्ती समझो था ले मिठाई हाय हाय नालो केडो मिठो तस सा मिठाई गुड़ वारी मिठाई या गुड़ वारी मिठाई हर जी पई वारी में बादशाह चयो पांजे वजीरन के अकबर बादशाह अरे या माके इन वारी मा जुदा जुदा करे सही हाने सब जरा वे विचड़ी व्या जुदा जुदा असा को थिंदा जी वारी सा विचड़ी व्या जंदा मुला दो पिया जो वो होशियार माण्हू यो हकीकी माण्हू है ये फामी किसो ना है इन जो सवातिउल इल्हाम वडो तफसीर मुला दो पिया जो जेको बगैर नुक्तन जा लफ्ज इस्तेमाल किया था तफसीर में कोई नुक्ते वारो लफ्ज कोने बिन जिल्दन में आसान पयो वडो काबिल आलिम हो इन यो जो आयो इन के जे तू करे वेंदे मुला चाह मिनट तो क्या वारी है यो जुदा थे न चाह जुदा खाइंदो तो न न खाइणो ना है जुदा करे दियो अब छा के वो वारी सुधे कपड़े में भरे वनी माकोड़न जे बिर जे पासे में रखी माकोड़ा जो आया तो सब जरा मिठाई जा खणी वया बाकी छड़ी वनी वारी बची जैसे हाने जुदा थी वया दिसो मिठाई माकोड़न जी बिरन में पई थी बाकी हे वारी जुदा थी पई जे यार वडो होशियार के जे त मां जे के होशियार दा अल्लाह मां का भी वधिक वो भी जरा जरा सबने जा जुदा करे वरी मानू पनाए सगदो अब मुला दो प्या दे जो अकुल भी तो न आयो तंजे करे दोस्तों जिंदगी फना न थींदी पर हाने अजाब सवाब रूह के थींदो जाथे भी जिस्म जो जरो पयो आ मिट्टी में बिखरियो पयो आ केरिया जी शक्ल में पयो आ कहीं जे खून में अंदर विचड़ियो पयो आ उते भी उनके अजाब थे तो या उन जी कबर हां तो ये फोन मुंजी आए न वरी अगलो सद करे तो हाने बस कर मौली साहब भी अची वियो पर चार जिंदगियों समझाई तुम ता असे घणियों चार जिंदगियों तवा के समझाई अन्या पंजी जिंदगी अरी आखिरत जी पंजी जिंदगी या गाल है ना आयत में अल्लाह ताला फरमा कैफ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवाता फाया आखिरत जी जिंदगी किया यो पो कने समझाए बुतो वो आखिरत जी जिंदगी आम मानुन के समझल ना है आखिरत जी जिंदगी किए हुंदी माना जिस्म जो ताल्लुक जुदा है रूह जो ताल्लुक वरी उते जुदा है वो अजीब अंदाजा जो तवा के कदे मा समझाया त कुरान और हदीस में इन आखिरत जी जिंदगी के केड़ी हकीकत से समझायो बहरहाल मौलाना भी अची विया वरी मथो असर जो टाइम आ मौली साहब तकरीर जी टाइम ही न मिलंदो त वरी असर का पो न शुरू थी वने तकरीर डिगी करनी त ना है बस एतरी गाल समझो हिते हिन आयत में भी ये अल्लाह से तो फरमाए किए था इनकार क्यों ता न होयो मा ता के ठाए वतो वरी ता के मा मौत दींदुस वरी जिंदा करे सगंदो पो मुडे मोटी इंदो इए ही जी वेठा आयो वरी इए ही निकता इंदो अल्लाह साईं दे मोटंदा से पर उन मोट असा जी सुठी थे बिगड़ जी मोटिया से अमानत में ख़यानत करे मोटिया से उन अखियों दिनियों असा गलत जाए ते इस्तेमाल करे मोटाए मोकलियों से उन कन दिना असा कन गलत जाए ते इस्तेमाल करे मोटाया से उन जंगू पैर दिना पैसा दिना ये सब नेमतों दिनियों असा गलत नमूने से ख़यानत करे मोटायो से त सोनो मोटड़ न थियो तो दुआ कयो अल्लाह से असा सबनी जी मोट भली फरमाए मोहम्मद हुसैन जे हिन कुठ में सबनी जे शिराकत कई आ अल्लाह सबनी के अजर अजीमता फरमाए जो हिन सालियाना जलसो रखी कुरान शरीफ जे समझ जो सामान बनायो आ अल्लाह साईं सही समझता फरमाए अमल जी तौफीक अता फरमाए त असां सोने नमूने रब वट वञूं रब राज़ी हुजे रसूल खुश हुजे त मुंहिंजो सच्चो जमायती अचे
दुआ है अल्लाह मुझे हाज़िरी कबूल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा।